सिंध हुकूमत पारां मज़दूर सरकारी मुलाज़िमनि लाइ ऐलान कयल वधायल अलाउंस ते अमल दरामद न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जी मज़दूरनि मुलाज़िमनि डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस नौशेर फिरोज़ ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻु में हर मज़दूर मुलाज़िम खे 6,000 रुपया मज़दूरी अलाउंस ॾिनो वेंदो हो, जॾहिं त सिंध हुकूमत ताज़ो पेश कयल बजट में उन में 4,000 रुपयनि जो इज़ाफ़ो करे अलाउंस 10,000 रुपया मुक़ररु कयो आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस नौशेर फिरोज़ अञा ताईं हुकूमत जे ऐलान ते अमल न कयो आहे, जंहिं सबब खेनि वधायल 10,000 रुपया वारो अलाउंस अदा न पियो कयो वञे। हिननि मुतालबो कयो त सिंध हुकूमत जे ऐलान मूजिबि फौरी तौर मज़दूर मुलाज़िमनि खे वधायल अलाउंस जारी कयो वञे, जीअं हू माली परेशानियुनि मां निकिरी सघनि। एहतिजाज कंदड़नि ख़बरदार कयो त जेकॾहिं संदनि जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया ऐं खेनि संदनि हक़ न ॾिनो वियो त एहतिजाज जो दाइरो वधीक वसीउ कयो वेंदो। जारी रहंदी